अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों सां शेयर कंदासीं। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे हिकु ख़ुशख़बरी बि ॾींदासीं। दोस्तों हलूं था अॼु जी दुलाब जी हिन वॾी अपडेट में ऐं नंढड़े वीडियो में। दोस्तों महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे दासी टीवी खे लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हाणे मंसूर खान जीअं अॻे मजबूर थियो आहे हाणे बि ईअं अॻिते अञा मजबूरी थींदो कुझु अरसे जे लाइ, छो त उन सां काफ़ी उन जूं मुसीबतूं अचण वारियूं आहिनि उन जे लाइ अञा ॿियूं बि ऐं कुन जी शक्ल में बि। अहिड़े हिसाब सां जेको आहे रहज़न मंसूर खान जे ख़िलाफ़ त अॻे ई हुया, मुराद वारा बि हुया, हाणे सभु थी चुका आहिनि, लेकिन मंसूर खान पंहिंजो हीउ टफ टाइम गुज़ारे वेंदो ऐं तमामु जल्द पंहिंजी मुसीबतनि मां छुटकारो बि पाईंदो। ऐं फ़िलहालु मुराद जेको आहे तव्हांखे ख़बर आहे कमज़ोर बणिजी चुको आहे। अॻिते हली जेको आहे ॿीहर जॾहिं हुनखे ताक़त मिलंदी, उहा ताक़त कहिड़ी आहे, उहा ताक़त वरी मंसूर खान जी हुनखे जॾहिं मिलंदी ऐं दुश्मन जो ढींगो ढेरी करे छॾींदो। ऐं इहो मां ॿुधाईंदो आहियां त मंसूर खान पूरी कोशिश में आहे त सभु मसइला हल कराए जान छॾायां, इन धुरन खे ठाहे मां पंहिंजी अॻिते तहरीक जो जेको आहे न सिस्टम जारी रखां, लेकिन हू जहिड़नि में फासी चुको आहे। इन हिकिड़ी ॻाल्हि हुनजे घाटे में पइजी चुकी आहे, मुराद वारी रहज़न वारी हिन वारी, ऐं फिरी गिरी उहा ई ॻाल्हि हुनजे कंध में पवे थी पई। अहिड़े हिसाब सां सोडल बि पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। अॻिते हली ॾिसजो तव्हां सोडल ज़ाहिर थींदो, मुराद जे साम्हूं बि ज़ाहिर थींदो, ऐं शानवाद खान जा बि पोल पधरा तमामु जल्द थियण वारा आहिनि।